रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 35 एक्सरसाइज नंबर 4.7 मश्क 4.7 पार्ट 1 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भली कार बारो पोएं लेक्चर में असां इहो सिखी आया हुआसीं त साइंटिफिक डिवीजन मेथड इस्तेमाल कंदे पॉलिनॉमियल जा रिमाइंडर एंड थ्योरम कीअं ॻोल्हबा आहिनि। ठीक है बारो, अॼु असां इन सबक में एक्सरसाइज नंबर 4.7 सॉल्व करण जी कोशिश कंदासीं। बारो हींअर असां वटि पहिरियों नंबर क्वेश्चन आहे बाय यूजिंग साइंटिफिक डिवीजन मेथड डिवाइड द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स एंड फाइंड देयर कोशेंट एंड रिमाइंडर। हाणे हिते बि चए त साइंटिफिक डिवीजन मेथड इस्तेमाल कंदे हेठनि पॉलिनॉमियल खे वंड करियो ऐं उन्हनि जो पाछी ऐं कोशेंट मालूम करियो। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब माइनस एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 1 बाय एक्स माइनस 1। हाँ तो चए तो पॉलिनॉमियल है एक्स क्यूब माइनस एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 1 के वंड करियो छा सां एक्स माइनस 1 सां कहिड़े तरीक़े सां साइंटिफिक डिवीजन मेथड वारे तरीक़े सां। सही है बारो। हाणे उन्हीं जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां वारो ॾिसो सभ खां पहिरियों छा कंदा आहियूं त डिवाइज़र मालूम कंदा आहियूं। उन जे लाइ असां हीअ जेका लीनियर पॉलिनॉमियल आहे उन के लाइ हेठि रखंदासीं। इहो छा थींदो, इहो थींदो त एक्स माइनस 1। सही है। तो इहो छाजे बराबर थींदो, इहो बराबर थींदो 0 जे। तो पोइ बारो जॾहिं असां हिते एक्स जो मुल्ह मालूम कंदासीं त असांखे छा करिणो पवंदो, हीउ जेको माइनस 1 आहे उनखे खणी असां राइट साइड रखंदासीं। तो पोइ इहो छा थींदो, इहो थींदो त एक्स इज इक्वल टू 1। ठीक है बारो। उन खां बाद में छा कंदासीं, जेको पॉलिनॉमियल आहे असां उनखे हेठि लिखंदासीं। त पोइ उहो कीअं थींदो, उहो थींदो त पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब माइनस एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 1। ठीक है बारो। तो पोइ हाणे छा कंदासीं, ॾिसो बारो असां वटि ॿिए स्टेप में छा हुयो त जेको आहे पॉलिनॉमियल असांखे गिवन आहे उन जा कोएफिशिएंट लाइ हेठि रखबा। तो पोइ हाणे हिते ॾिसो एक्स क्यूब जो कोएफिशिएंट छा आहे, इहो असां वटि आहे 1। असां वटि एक्स स्क्वायर जो कोएफिशिएंट छा आहे -1। असां वटि एक्स जो कोएफिशिएंट छा आहे उहो आहे 1। लास्ट में असां वटि पियो आहे कांस्टेंट जेको टर्म आहे -1। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे जेको डिवाइज़र आहे जंहिं सां वंड कबो, हाणे उन खे किथे रखंदासीं, असां उन खे लेफ्ट साइड रखींदासीं खाॿे पासे। तो पोइ असां उन खे खणी हिते रखंदासीं। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां उन खां बाद में हाणे असां हिते छा कंदासीं, जेको पहिरियों कोएफिशिएंट हूंदो उन खे लाइ हेठि रखंदासीं। जेको कोएफिशिएंट असां हेठि लाइ रखियो उन खे ज़र्ब कंदासीं छा सां, डिवाइज़र सां। पोइ जेको रिज़ल्ट ईंदो असां उन खे नेक्स्ट कोएफिशिएंट जे हेठां रखंदासीं। त एक इकाई 1। त पोइ असां 1 खे किथे रखंदासीं, नेक्स्ट कोएफिशिएंट जे हेठां यानी हिते। पोइ छा कंदासीं, असां इन्हनि खे जोड़ करे छॾींदासीं। -1 खे जॾहिं असां 1 में जोड़ कंदासीं जवाब छा अची वेंदो, जवाब अची वेंदो त 0। तो पोइ हिते रखंदासीं 0। ठीक है बारो। हाणे छा कंदासीं त इन 0 खे खणी वरी डिवाइज़र सां ज़र्ब कंदासीं त छा थींदो, जवाब असांखे मिलंदो 0। तो पोइ हिते असां रखंदासीं 0। जॾहिं असां 1 ऐं 0 खे जोड़ कंदासीं त जवाब छा मिलंदो असांखे 1। त पोइ असां हिते 1 पुट कंदासीं। ठीक है बारो। हाणे असां हिते छा कंदासीं, 1 खे खणी पोइ हिन 1 सां ज़र्ब कंदासीं, जवाब छा मिलंदो असांखे 1। त पोइ उन खे नेक्स्ट कोएफिशिएंट यानी -1 जे हेठां रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां -1 ऐं 1 खे जोड़ कंदासीं जवाब छा मिलंदो 0। जेको आख़िरी नंबर हूंदो उहो असां वटि छा हूंदो, उहो हूंदो रिमाइंडर, यानी हिते असांखे 0 रिमाइंडर मिलियो। ठीक है बारो। हीअ थी वियो असांजो आर। हाणे कोशेंट असांखे छा मिलियो, असां हितां कोशेंट हींअर ठाहे वेंदासीं छाकाणि त ही कोशेंट जा कोएफिशिएंट आहिनि। ठीक है बारो। हाणे जेको कोशेंट हूंदो उहो जेका पॉलिनॉमियल गिवन आहे उन खां 1 डिग्री घटि हूंदो, यानी हिते छा आहे एक्स क्यूब माइनस एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 1 आहे। त हिते छा थींदो त जेका असां वटि डिसेंडिंग आर्डर में पॉलिनॉमियल असांखे जेका हासिलु थींदी त उनजो वॾे खां वॾो पावर 2 हूंदो ऐं हिन जो छा आहे 3 आहे। ठीक है बारो। तो पोइ हाणे हीअ यानी एक्स स्क्वायर जो कोएफिशिएंट आहे। त पोइ हिते असां लिखंदासीं त एक्स स्क्वायर। ॾिसो बारो, हाणे हिते जेको नेक्स्ट कोएफिशिएंट आहे उहो आहे 0, यानी जेको एक्स वारो टर्म हूंदो उहो हिते न हूंदो। तो पोइ जवाब छा मिलंदो असांखे, जवाब असांखे मिलियो त +1, छाकाणि त एक्स स्क्वायर जो कोएफिशिएंट 1 त एक्स जो कोएफिशिएंट आहे 0। त जॾहिं असां 0 खे 1 सां ज़र्ब कंदासीं त असांखे जवाब छा मिलंदो 0। हीअ असांजो लास्ट वारो 1 जेको आहे इहो आहे कांस्टेंट। त असां लिखंदासीं त क्यू ऑफ एक्स छाजे बराबरि थी वियो, एक्स स्क्वायर प्लस 1 जे। हीअ रहियो असांजो कोशेंट ऐं असांजो रिमाइंडर छा आहे उहो आहे 0। त मां उनखे वरी हिते सही करे लिखां थो त कोशेंट इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस 1
रिमाइंडर इज इक्वल टू 0। हाँ यो छा थी असांजो आंसर थी। ठीक है बारो। अड़े तरीके से हाँ जो बो नंबर पार्ट है यो तुम पान हल करने की कोशिश कजो। हाँ हिते तक ही पॉलिनॉमियल गिवन है उन खां बाद में तुम वंड कदो इनके डिवाइजर तक हासिल थींदो त -1। ठीक है बारो। अड़े तरीके से बारो हींअर टियों नंबर पार्ट तुम पान करने की कोशिश कजो। ही पार्ट में तव्हांखे जॾहिं साइंटिफिक डिवीजन मेथड सेखारियो पे स्टेप बाय स्टेप त उन स्लाइड ते मां तव्हांखे सेखारे छॾियो मिसाल बणाए करे। ठीक है बारो। पोइ लेक्चर के अंदर हाँ आऊँ चौथो नंबर पार्ट हल करने की कोशिश तो कयां। हाणे उहो असां वटि आहे त पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 6x स्क्वायर माइनस 11x माइनस 6 बाय एक्स माइनस 2। हाँ हिते पियो चए त जॾहिं असां एक्स क्यूब प्लस 6x स्क्वायर माइनस 11x माइनस 6 के एक्स माइनस 2 सां वंड कंदासीं त पोइ रिमाइंडर ऐं क्वोशंट मालूम करियो। हाँ उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। ॾिसो बारो हाँ असां वटि पहिरियों नंबर स्टेप छा हुयो फाइंड द डिवाइज़र। डिवाइज़र असां किथां फाइंड आउट कंदासीं जेका असांखे लीनियर पॉलिनॉमियल गिवन हूंदी उन मां। त पोइ हाणे हिते असांखे लीनियर पॉलिनॉमियल छा गिवन आहे एक्स माइनस 2। त पोइ हाणे असां इन खे छा जे बराबर रखी ईंदासीं 0 जे बराबर। त पोइ हिते हाणे असां एक्स जो मूल्य छा फाइंड आउट कंदासीं असांखे एक्स जो मूल्य मिलंदो एक्स इज इक्वल टू 2। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाँ उन खां बाद में असां छा कंदासीं जेका पॉलिनॉमियल गिवन आहे उन खे लिखी ईंदासीं। त पोइ उहा छा आहे असां वटि उहा आहे त P of x is equal to x cube plus 6x square minus 11x minus 6। ठीक है बारो। अड़े तरीके से तो पे हाँ असां हींअर छा कंदासीं इन पॉलिनॉमियल जा जेके कोफिशिएंट आहिनि उहे लिखी ईंदासीं। ठीक है बारो। त एक्स क्यूब जो कोफिशिएंट छा आहे उहो आहे असां वटि 1। त पोइ हिते असां 1 लिखी ईंदासीं। एक्स स्क्वायर जो कोफिशिएंट आहे 6। एक्स जो कोफिशिएंट आहे माइनस 11। कांस्टेंट सां छा पियो आहे माइनस 6। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिन खे छा सां वंड करे ईंदासीं डिवाइज़र छा आहे असांजो उहो आहे 2। त पोइ असां हाणे खाॿे पासे 2 रखंदासीं। ठीक है बारो। उन खां बाद में असां हाणे छा कंदासीं पहिरियों नंबर कोफिशिएंट हूंदो उनखे लाइ असां हेठि रखंदासीं। त पोइ हिते थी वेंदो 1। हाणे असां 1 खे खणी डिवाइज़र सां ज़र्ब कंदासीं त पोइ जवाबु छा मिलंदो असांखे मिलंदो 2। त पोइ उहो 2 खणी असां नेक्स्ट कोफिशिएंट जे हेठां रखंदासीं यानी 6 जे हेठां रखंदासीं 1 ॿ 2। जॾहिं असां 6 ऐं 2 खे जोड़ कंदासीं असांखे जवाबु छा मिलंदो असांखे जवाबु मिलंदो 8। त पोइ हिते रखंदासीं 8। ठीक है बारो। हाणे असां हिन 8 खे खणी 2 सां ज़र्ब कंदासीं छा थी वेंदो 2 × 16। 16 खे खणी माइनस 11 जे हेठां रखंदासीं छाकाणि त उहो नेक्स्ट कोफिशिएंट आहे। हाणे छा कंदासीं असां माइनस 11 ऐं 16 खे जोड़ करे वेंदासीं त पोइ असांखे जवाबु छा मिलंदो जवाबु मिलंदो असांखे प्लस जो 5। हाणे असां छा कंदासीं 5 खे खणी 2 सां ज़र्ब कंदासीं जवाबु छा मिलंदो 2 × 5 = 10। 10 खे खणी नेक्स्ट कोफिशिएंट जे हेठां यानी माइनस 6 जे हेठां रखंदासीं 10। ठीक है बारो। हाणे हिते असां छा कंदासीं माइनस 6 ऐं 10 खे जोड़ करे वेंदासीं त जवाबु असांखे छा मिलंदो जवाबु मिलंदो असांखे 4। ठीक है बारो। हाणे आख़िरी जेको नंबर असांखे मिले थो यानी जेको 4 आहे उहो असांजो छा थी वियो इहो थी वियो रिमाइंडर। ठीक है बारो। हीउ छा थी वियो असांजो रिमाइंडर। त पोइ हाणे असां क्वेश्चन हाणे हितां कीअं ठाहियूं ॾिसो बारो। हाणे जेका असांखे पॉलिनॉमियल गिवन आहे उनजो दर्जो छा आहे उनजी डिग्री आहे 3। त पोइ जेको असांखे क्वेश्चन हासिल थींदो उनजी डिग्री छा हूंदी उहा हिकु दफ़ो घटि हूंदी यानी पोइ उहा वेंदी 2। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो हाणे असां वटि क्वेश्चन जा कोफिशिएंट पिया आहिनि बसि असां उन मां पॉलिनॉमियल ठाहे वठंदासीं। सही आहे। त पोइ हाणे छा थींदो त असां क्वेश्चन खे छा सां ज़ाहिर कंदा आहियूं क्यू ऑफ एक्स सां। त पोइ हिते असांखे क्यू ऑफ एक्स छा मिलियो त क्यू ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस 8x प्लस 5। ठीक है बारो। ऐं असांखे रिमाइंडर जी वैल्यू छा मिली त रिमाइंडर इज इक्वल टू 4। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो छा थी वियो असांजो असांजो थी वियो आंसर। असां वटि 5 नंबर पार्ट आहे P of x is equal to x raised 4 minus x cube plus x square minus x minus 1 by x plus 2। हाँ छा कंदासीं त ये जेका पॉलिनॉमियल आहे उन खे x plus 2 सां वंड कंदासीं साइंटिफिक डिवीजन मेथड जे तहत ऐं असांखे क्वोशंट ऐं रिमाइंडर फाइंड आउट करणो आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां लिखी वेंदासीं सॉल्यूशन। ॾिसो बारो हाणे असां वटि पहिरियों नंबर स्टेप छा हुयो त असांखे डिवाइज़र फाइंड आउट करणो आहे।
हाणे असां डिवाइज़र किथां फाइंड आउट कंदासीं, जेका असांखे लीनियर पॉलिनॉमियल गिवन आहे उन मां। हाणे उहा असां वटि छा आहे, उहा असां वटि आहे त x+2। ठीकु आहे ॿारो, त पोइ असां हाणे उनखे छा जे बराबरि रखींदासीं, 0 जे बराबरि। त पोइ x जो मूल असांखे छा मिलंदो, -2, यानी -2 असांजो छा आहे, डिवाइज़र आहे। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे असां छा कंदासीं, जेका पॉलिनॉमियल गिवन आहे असां उनखे लाइ हेठि रखंदासीं। त पोइ उहा कीअं थी वेंदी, उहा थी वेंदी त p ऑफ x इज़ इक्वल टू x⁻⁴ माइनस x³ प्लस x² माइनस x -1। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे असां छा कंदासीं, असां वटि ॿियो नंबर स्टेप हुयो त जेका असांखे पॉलिनॉमियल गिवन आहे उनजा कोएफिशिएंट लाइ हेठि रखंदासीं। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे असां वटि x⁻⁴ जो कोएफिशिएंट छा आहे, उहो आहे असां वटि 1, x³ जो -1, x² जो 1, x जो -1 ऐं लास्ट में असां वटि पियो आहे कांस्टेंट, उहो आहे असां वटि 1। ठीकु आहे ॿारो, हाणे हिनखे असां छा सां वंड करे वेंदासीं, असां वटि डिवाइज़र छा आहे, उहो आहे -2। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं त पहिरियों नंबर जो कोएफिशिएंट आहे असां उनखे लाइ हेठि रखंदासीं। ठीकु आहे ॿारो, हाणे असां हिते हिक खे खणी -2 सां ज़र्ब कंदासीं, त पोइ जवाबु छा मिलंदो, -2। उनखे किथे रखंदासीं, नेक्स्ट कोएफिशिएंट जे हेठां, यानी -1 जे हेठां। त पोइ हिते छा थी वेंदो, -1 ऐं -2 खे जॾहिं जोड़ कंदासीं जवाबु मिलंदो असांखे -3। ठीकु आहे ॿारो, हाणे असां -3 खे खणी -2 सां ज़र्ब कंदासीं, जवाबु छा मिलंदो, 6, छा जो, प्लस जो। त पोइ हाणे असां उनखे इन 1 जे हेठां रखंदासीं। जॾहिं असां 1 ऐं 6 खे जोड़ कंदासीं जवाबु छा मिलंदो असांखे, जवाबु मिलंदो असांखे 7। ठीकु आहे ॿारो, हाणे असां 7 खे छा सां ज़र्ब कंदासीं, -2 सां। त पोइ असांखे जवाबु छा मिलंदो, -14। -14 खणी असां किथे रखंदासीं, -1 जे हेठां। जॾहिं असां -1 ऐं -14 खे जोड़ कयोसीं जवाबु छा मिलियो, -15। ॿारो, हाणे असां छा कंदासीं त जेको 15 आहे उनखे खणी -2 सां ज़र्ब कंदासीं, जवाबु छा मिलंदो असांखे, 15 30, यानी प्लस जा 3 थी वेंदा। ॾिसो ॿारो, हाणे असां -1 ऐं +30 खे जॾहिं जोड़ कंदासीं जवाबु असांखे छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो 29। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे हीउ जेको 29 आहे उहो असांजो छा आहे, रिमाइंडर आहे। ठीकु आहे ॿारो, हाणे असां क्वेश्चन खे छा सां ज़ाहिर कंदा आहियूं, q ऑफ x सां। ॾिसो ॿारो, हाणे जेको हीउ पॉलिनॉमियल गिवन आहे उनजी डिग्री छा आहे, उहा आहे 4। हाणे हिते क्वेश्चन जी जेका डिग्री बीहंदी उहा बीहंदी 3। ठीकु आहे ॿारो, त पोइ ॿारो हाणे असां छा कंदासीं, असांखे हीअ जेके क्वेश्चन जा कोएफिशिएंट गिवन आहिनि उहे आहिनि 1 -3 7 ऐं लास्ट टर्म आहे जेको कांस्टेंट आहे उहो आहे -15। त उन मां हाणे असां एक्सप्रेशन ठाहे वेंदासीं। त पोइ उहो कीअं थींदो, इहो थी वेंदो त x³ -3x² प्लस 7x -15। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। ऐं असां वटि रिमाइंडर छा बीठो, 29। इहो छा थी वियो, असांजो आंसर थी वियो। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। ॿारो, असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।